दौरा वाहन भरसा कोट बंगलो शहर में मेहरानी बरादरी तरफ़ां सरदार अली बख्श मेहरानी, मोहम्मद साले मेहरानी, अज़हर अली मेहरानी जी अगवानी में हाजी नवाब खान मसान जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। जॾहिं त इस्तक़बाल करण लाइ सभई माण्हू गॾु थी विया। उन मौक़े ते सरदार अली बख्श मेहरानी पारां पंहिंजे महबूब अगवान हाजी नवाब खान वसाण खे अजरक जो तोहफ़ो पेश कयो वियो। उन मौक़े ते हाजी नवाब खान वसाण पंहिंजे मुख़्तसिर ख़िताब में चयो त कोट ॾिजी कोट बंगलो कुंभ समेत समूरे तालुक़े जूं असां सां अणखुट मोहबतूं आहिनि जो असांजो विख विख ते इस्तक़बाल कयो पियो वञे। पार्टी जा वर्कर्स असांजो सरमायो आहिनि। कंहिं बि वर्कर सां नाइंसाफ़ी थींदी त अॻ में नवाब खान वसाण हूंदो। हुन वधीक चयो त PP चेयरमैन बिलावल भुट्टो जो लॉन्ग मार्च खां पोइ तारीख़ी जलसो ख़ैपुर मीरस में कयो वेंदो। जॾहिं त ॿिए पासे कुंभ भरसा मिस्री शाह स्टाम्प ते सियाल बरादरी तरफ़ां हाजी नवाब खान वसाण जो इस्तक़बाल कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।